स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। कराची खां स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त व्याज जी शरह 15% बरक़रार रखी वई आहे। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। कराची खां स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त व्याज जी शरह 15% बरक़रार रखी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह 15% बरक़रार रखी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। कराची खां स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त नई मॉनेटरी पॉलिसी में व्याज जी शरह 15% बरक़रार रखी वई आहे। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त नई मॉनेटरी पॉलिसी में व्याज जी शरह 15% बरक़रार रखी वई आहे।